सिटुन सां कतीं ताक़त ही हद विहाणी, कतीं ताक़त ही हद विहाणी, कापायती सबका किते सीबाणी, जातो जिन जाती तिन हथां पही न छड़ी। शाह लतीफ़ असांजी रहनुमाई कंदे असांखे गस ॾसींदे चवे थो त कतीं ताक़त हीअ हद विहाणी, जेसि ताईं कते सघींदो, जेसि ताईं कते सघींदो ओसि ताईं कत। हाणे हीउ कतण जो कपिड़े कतण जो जेको कमु हूंदो आहे उन जे बारे में थो चवे, कपिड़ो कतींदड़ जेके औरतूं आहिनि उन्हनि खे थो चवे त जेसि ताईं तव्हां कते सघो था ओसि ताईं कतिरियो। हीउ तव्हां वटि वक़्तु आहे, हिन वक़्त में तव्हां जेतिरो कमु करे सघो था ओतिरो करियो। तव्हां वटि बि हीउ वक़्तु आहे, जेतिरो तव्हां पढ़ी सघो था, जेतिरी तव्हां महिनत करे सघो था, जेतिरी तव्हां जदोजहद करे सघो था ओतिरी करियो। कापायती सबका किते सीबाणी, सीबाणी माना वणी। चए थो जेका कापायती चइबो आहे जेका कपिड़ो कतींदड़ औरत हूंदी आहे। कपिड़ो कीअं कतबो आहे उन ते आउं तव्हांखे वीडियो ॾेखारींदुसि त कपिड़ो कतबो कीअं आहे। सो लतीफ़ चवे थो त कापायती सबका किते सीबाणी, जेका कपिड़ो कतींदड़ आहे, जेका सुट कटींदड़ आहे, उहा पंहिंजे कम सां सुञाती वञे थी, उहा पंहिंजे कम सां वणंदी। जेतिरो उनजो कमु भलो हूंदो माण्हुनि खे ओतिरो ई वणंदी। जेतिरो पंहिंजी जेकॾहिं पाण पढ़ाई में होशियारु हूंदासीं, पाण महिनती हूंदासीं त माण्हू ओतिरो ई पाण खे पसंदि कंदा ऐं पाण पंहिंजे कम सां सुञाता वेंदासीं त फलाणो ॿारु जेको आहे ॾाढो महिनती आहे, उहो ॾाढो होशियारु आहे, उनजा अखर ॾाढा भला आहिनि ऐं हू पढ़ाई में ॾाढी महिनत करे थो, त असां पंहिंजे कम सां सुञाता वेंदासीं। जीअं लतीफ़ उन कपिड़े कतींदड़ जे लाइ चवे थो त कापायती सबका किते सीबाणी, जेका जेको कमु कंदी सभु को पंहिंजे अमलनि सां सुञातो वेंदो। ॼातो जिन जाती, जिन हिन खे सुञाणे वरितो, जिन हिन शइ खे परोड़े वरितो, तिन हथां पही न छॾी। पही कपह जी जेका पही आहे, कपह मां कपिड़ो कतींदियूं आहिनि औरतूं, त चवे थो त जिन हिन ॻाल्हि खे सम्झी वरितो, जिन इन ॻाल्हि खे परोड़े वरितो, तिन हथां कपह जी पही न छॾी। त तव्हां बि जेकॾहिं इन ॻाल्हि खे सम्झी वञो त जेकॾहिं असां पढ़ंदासीं, जेकॾहिं असां महिनत कंदासीं त असां पंहिंजे हुन अमल सां सुञाता वेंदासीं। असांखे माण्हू सभु को ईअं ई चवंदो त हीउ ॿारु जेको आहे ॾाढो होशियारु आहे, हीउ जेको आहे ॾाढो महिनती आहे, हीउ हिन खे पंहिंजे मक़सद सां लॻाव आहे, पंहिंजे इल्म सां पढ़ाईअ सां मोहबत आहे, हर को असांखे हिन कम सां सुञाणंदो, त पोइ तव्हां जेको आहे हिन जेका महिनत मज़ा हथ कढंदा ई कोन। तव्हां हर कमु महिनत सां कंदा, तव्हां हर कमु सचाईअ सां कंदा। इन करे तव्हां शाह लतीफ़ खे पढ़ो ऐं उन खे सम्झो, उन जी ॾसियल गस ते अमल करियो। जे लतीफ़, जे सर।